आपने ठीक फरमाया कि 2 दिन पहले ये डाका लगा था और जो भी शवाहिद हमें अभी तक मिल रहे हैं उनमें से जिस तरह की एविडेंसेस हैं, ये इंटर प्रोविंशियल गैंग एक होते हैं जो कि हाउस रॉबरीज करते हैं पूरे पाकिस्तान में, स्पेसिफिकली पंजाब और उसके अलावा कराची, हैदराबाद में भी। तो पर्टिकुलरली ये चूँकि इंटर प्रोविंशियल गैंग है, ये हाईवे के साथ अक्सर औकात बड़े बड़े घर देख के वहाँ पे वारदातें करते हैं। काफ़ी इनके गैंग मेंबर जो है वो पुलिस मुकाबलों में मारे भी जा चुके हैं। इनके गैंग मेंबर्स काफ़ी तादाद में हैं, तो उन पे काम चल रहा है। पर्टिकुलरली ये यहाँ का कोई लोकल गैंग नहीं है। लोकल गैंग ना होने की वजह से जो है ये वारदातें हो जाती हैं, क्योंकि लोकल गैंग्स पर सर्विलेंस लोकल पुलिस की पहले से ही चल रही होती है। तो बिल्कुल ये एक वारदात बड़ी है और इसको ट्रेस करने के लिए तमाम जो हमारे रिसोर्सेज है वो बरूए कार लाई जा रही हैं। इंशाल्लाह जल्द से जल्द ये ट्रेस हो जाएगी। को जो प्रोग्रेस मिली है जी बिल्कुल, प्रोग्रेस तो ज़रूर, इन्वेस्टिगेशन शुरू है तो प्रोग्रेस भी होंदी रहंदी, लेकिन ही चूँकि केस अहिड़े नोयत जो प्रोग्रेस असां सोशल मीडिया ते या मीडिया ते ॿुधाए कोन था सघूं त कहिड़ी लीड आहे, कहिड़ी ना आहे। अच्छा सर, मरियम नवाज़ तरफां कुछ ॾींहं पहिरियां हिकिड़ो बयान जारी कयो वियो हुयो त सिंध अगर रियायत ॾियण वारी ॻाल्हि आहे त इहो आउं सम्झां थो, तिन सां मुतफ़िक़ कोन आहियां। तव्हां अगरि जेके ॾोहारी पुलिस मुक़ाबले में मारिया वञनि था उनजो काथो पंजाब जे ॾोहारनि सां लॻायो वञे त पाकिस्तान में एनुअली सिंध में वधीक ॾोहारी मारिया वञनि था पंजाब खां बि, त आउं सम्झां थो त इहा ॻाल्हि ग़लति आहे, त को ॾोहारनि खे का रिआयत आहे। तव्हां हाणे ई ॾिसंदा त गुज़िरियल 2 महीननि में नौशरफुर ज़िले में ई 5 ॾोहारी मारिजी चुका आहिनि, त इहो तासो ग़लति आहे। बाक़ी ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ॾोहारीअ खे ॾोह करणो आहे, पुलिस खे ॾोह ॻोल्हणो आहे, असां ॻोल्हे वेंदासीं इंशाल्लाह। अच्छा, कुछ महीना अॻु में हिते कमज़ोरी आहे जो वाक़िया थियनि पिया अहिड़ा? ॾिसोसीं, ही वाक़िया हिकु त आइसोलेटेड वाक़िया आहिनि, को पाण में मिलियल जुलियल वाक़िया कोन्हनि, कंप्लीटली आइसोलेटेड आहिनि। ॿी ॻाल्हि आहे त पुलिस जी काई इन में कमज़ोरी ज़ाहिर कोन थी अचे। वधीक तव्हां पाण वॉच डॉग जी तौर ते कमु कयो था, तव्हां पाण उनखे वधीक एनालाइज़ भी करे सघो था। हिकिड़ा हूंदा लोकल गैंग्स जिन ते पुलिस जी सर्विलेंस हूंदी आहे, हिकिड़ा इंटर प्रोविंशियल गैंग्स आहिनि जेके न नौशरफुर में रहनि था, न ई को हैदराबाद या कराची में भी रहनि था। इहे अगरि इंटर प्रोविंशियल को हिते को हुते, त उन्हनि जे कंहिं वारदात में हाणे ॾिसो तव्हां पाण अंदाज़ो लॻायो त गुज़िरियल 10 सालनि में हीअ पहिरीं का वारदात एॾी वॾी आहे जेका हिन ज़िले में थी आहे, त इन में का पुलिस जी मूंखे सरदस्त कोताही नज़र नथी अचे। बाक़ी इहो आहे त अगरि ट्रेस न करे सघी पुलिस, उहा पुलिस जी कमज़ोरी हूंदी। अच्छा, केस दाख़िल थियो आहे हिन धाड़े वारे वाक़िए जो? जी बिल्कुलु, केस दाख़िल अॼु थिए पियो। अच्छा सर, हेॾो वॾो वाक़ियो थियो आहे ऐं 3 ॾींहं गुज़री विया आहिनि, केतिरी पेशरफ़्त थी आहे हिन वाक़िए में? ॾिसो, हाणे पेशरफ़्त इन्वेस्टिगेशन पहिरें ॾींहं खां शुरू थींदी आहे, त जेके जेके शवाहिद क्राइम सीन तां मिलंदा रहंदा आहिनि या मिसाल CCTV जे ज़रिए खां, त उहे तमामु वॾी हिकिड़ी लीड हूंदा आहिनि। उहा वॾी हिकिड़ी पेशरफ़्त आहे, लेकिन आउं जो सभु पेशरफ़्त उते मीडिया ते ॿुधाईंदो हलां, सुभाणे ॾोहारनि खे पकड़ींदो केरु? उहे त पोइ साइड लाइन थी वेंदा, त उहो मुनासिब कोन्हे त तव्हां सां उहो डिस्कस कयां। अच्छा साईं, हिन वाक़िए खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में विच शहर में मोरो बांदी रोड ते हिकिड़ो मनशात फ़रोश आहे, इन ॿिन्ही खे तव्हां आइसोलेटेड रखो, ॿई इंसिडेंट आइसोलेटेड आहिनि। हीउ हिकिड़ो डिफरेंट क़िस्म जो वाक़ियो, उहो डिफरेंट क़िस्म जो ज़ाती को मसइलो हुयो। मनशात फ़रोश तव्हां हुनखे चओ पिया बिल्कुलु हूंदो, और ज़ाती को मसइलो को घिटी जे मामले में किथे पाण में अटकिया हुआ, उहो क्राइम कोन हो, को ॾोह कोन हो, को रॉबरी जे दौरान कोन थियो हो। उनखे पुलिस हुनजी मोरे वारी ॾिसे पई, FIR दर्ज थी वई, इन्वेस्टिगेशन शुरू आहे, उहो बि थी वेंदो इंशाल्लाह। थैंक यू।